खंडेरो में नाई मोहरमुल हराम जो मातमी जुलूस ज़वार आबिद हुसैन कलेरी जी अगवानी में मातमी जुलूस ॻोठ इमाम बख्श मुगरियो मां शोहदाए करबला मां बरामद कयो वियो, जंहिंमें शहजाद अली असगर जा झूला इल्म पाक ताज़िया ऐं ज़ोल जिना सिंगारे अक़ीदत जो इज़हार कयो वियो। हर तरफ़ या हुसैन जो उब ॾाढ़ींदड़ सदाऊं गूंजी रहियूं हुयूं। जुलूस पंहिंजे रस्तनि तां थींदो ठारू शाह नाके ते पहुतो। पूरे रूट में नुआ ख्वानी ऐं सीना ज़नी कई वई ऐं अंजुमन दुआ ज़ोहरा, अंजुमन दर बतूल, अंजुमन मासूमीन, अंजुमन अली रज़ा मुर्तज़ा, अलन कलेरी ऐं ॿिया नुहा ख्वान नुहा पढ़िया। जुलूस में शहर जे सैद आफ्ताब अली शाह, सैद गुलाम मुर्तज़ा शाह ऐं हज़ारे मोमिनन शिरकत कई। जुलूस में वॾे जोश जज़्बे ऐं अक़ीदत सां ज़ंजीरनि ऐं खंजरनि सां मातमदारी कई वई। आख़िर में जुलूस जी सिक्योरिटीअ लाइ रेंजर्स, सिंध पुलिस, प्याम वलायत ऐं असगरिया स्काउट जे जवाननि इंतज़ाम सख्त कया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।